सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी ज़हर ज़िंदगी रबन जेकॾहिं तव्हां तयारु आहियो त पोइ अॼु राति तोखे मां वठण लाइ ईंदुसि। ॻोठ खां निकिरण खां पोइ तुंहिंजा ऐं मुंहिंजा रस्ता अलॻि अलॻि हूंदा। उन खां पोइ जेकी तुंहिंजे मथां मुसीबत अचे थी उनजो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे। बोब कमाल खान असां सां सिधो हले पियो, पर ओठे मथां मूंखे शक थी पियो आहे। बोब कमाल खान मूंसां इहा बि ॻाल्हि कई त वलूअ खे माराइण में ओठे जा हथ आहिनि। उठा छा तूं हिन दरबदर वारी ज़िंदगी खां बेज़ार न थी थियो? शायदि तूं पंहिंजी ज़िंदगी मां एतिरो बेज़ार न थियो हूंदे जेतिरो मां थियो आहियां। इन करे उठा अदा सां ठाह करे पंहिंजी बाक़ी ज़िंदगी सुकून सां गुज़ारण थो चाहियां। मां ॾिसंदी आहियां साईं, मसइलो ॿियनि जो हूंदो आहे, परेशान तव्हां थी वेंदा आहियो। जॾहिं त ॻोठ वारनि सां तव्हां सभई वास्ता ख़तमु था कयो, पोइ उन्हनि जे लाइ एतिरो परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? रुखसार बेगम, हू त नादान आहिनि, पर मां त कुल रखां थो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।